उन जी सकाफ़त खे, उन जी ज़मीनुनि खे, उन ते हिकिड़ी वालार क़ाइमु करण लाइ सिधो अची उन धरती ते अची पंहिंजा पेर खोड़े थी ऐं उन धरती जे माण्हुनि खे उहा एडमिनिस्ट्रेटिव, इकोनॉमिकल, मुआशी ऐं सियासी तौरु कॉलोनाइज़ करे थी, ग़ुलाम करे थी। जीअं मिसाल अंग्रेज़ हिंदुस्तान में आयो त हिंदुस्तान खे जीअं उन ग़ुलाम ठाहियो सियासी तौरु, अस्करी तौरु, मुआशी तौरु, ऐं उहे उन पंहिंजा अहिड़ा इदारा ठाहिया जिन इदारनि जे ज़रिए हुन असां ते हुकूमत कई। ईअं सॼी दुनिया अंदरि कॉलोनियलिज़म जेको आहे उहो पहिरीं आलमी जंग ताईं या ॿी आलमी जंग ताईं 70% जेका धरती हुई उहे 70% रहंदड़ धरती ते रहंदड़ माण्हू 70% जेके हुआ उहे कॉलोनाइज़्ड माण्हू हुआ। 30% माण्हू उहे आहे जेके ॿियनि ते कब्ज़ो करे वेठा मुल्क। इहो हिकिड़ो कॉलोनियलिज़म आहे। उनखां पोइ वरी ॿी आलमी जंग खां पोइ वरी जॾहिं क़ौमुनि खे आज़ादियूं मिलियूं, सेल्फ डिटर्मिनेशन मिली, त वरी पोइ असां चवंदा आहियूं त न्यो कॉलोनियलिज़म जो दौरु शुरू थियो। उहे मुल्क जेके आज़ादु थिया पर उन्हनि आज़ादी त वरिती पर उन्हनि जा जेके इदारा हुआ या मुआशी पॉलिसियूं हुयूं या सियासी ख़ुदमुख्तियारी हुई उनखे कंट्रोल करण लाइ पोइ अमेरिका, IMF, वर्ल्ड बैंक, नाटो अहिड़ा इदारा ठाहे करे उन्हनि खे अणसिधी तरह हुकूमत की। यानी साम्राज्य उन ज़मीन ते वेठो कोन हो पर परे खां वेही करे, सत समंदर पार वेही करे उन्हनि खे डिक्टेट करे, त उहो न्यो कॉलोनियलिज़म जी शकिल असां वटि अॼु बि हले थी पई। सेटलर कॉलोनियलिज़म जॾहिं असां चऊं था त क्लासिकली सेटलर कॉलोनियलिज़म जी हिकिड़ी ख़ासि शकिल हुई। उहा शकिल हुई जंहिंमें साम्राज्य सिर्फ़ु उन धरती ते अची वेहे ई मुआशी सियासी इस्तिसाल रुगो नथो करे पर पंहिंजूं आबादियूं जेके आहिनि उहे उन पराई धरती ते अची आबाद करे थो सुलूकी माण्हुनि खे ख़तमु ऐं निस्तो नाबूद थो करे छॾे, जीनोसाइड थो करे छॾे। हाणे उन जा जेके मिसाल आहिनि उहे अमेरिका आहे वॾो मिसाल आहे उनजो। त रेड इंडियन जेके असलूकी आहे उनखे उन ख़तमु करे छॾियो। ॿाहिरां जेके अंग्रेज़ आया उन्हनि अमेरिकी क़ौम ठाहे छॾी। ऑस्ट्रेलिया, न्यूज़ीलैंड ये क्लासिकल सेटलर कॉलोनियलिस्ट मुल्क ऐं पंहिंजो मॉडल आहिनि जिते ॿाहिरियों साम्राज्य जेको आहे उन पंहिंजी उन्हनि वसीलनि खे फुरण लाइ, उन्हनि जी धरती खे फुरण लाइ सिर्फ़ु उते पंहिंजी अजारादारी क़ाइमु न कई पर पंहिंजा आबादियुनि जूं आबादियूं उते सेटल कराए असलूकी आबादीअ खे उते ख़तमु करे छॾियो। हाणे उन सेटलर कॉलोनियलिज़म जो जेको सबबु हुयो, सबबु छा हो? सबबु इहो हुयो त उन्हनि खितनि अंदरि जेके आबादियूं हुयूं लोकल उहे खाना बदोशी वारे या क़बाइली अञा दौरनि में हुयूं, उहे सिविलाइज़ न हुयूं एतिरियूं। नतीजे में उन्हनि खे उन्हनि जो जेको लेबर हुयो उहो कम जो कोन हो साम्राज्य लाइ। उन्हनि खे टैक्स में आणणु ज़रूरत कोन्हे, उन्हनि वटि का दौलत वॾी कोन्हे, उनजी ज़मीन वॾी कम जी हुई पर माण्हू एतिरा कम जा न हुआ ऐं उनखे मारणु बि ॾाढो सवलो हुयो। छाकाणि जो क़बाइली स्ट्रक्चर्स में मिसाल रेड इंडियंस जीअं उन्हनि जी का वॾी सिविलाइज़ेशन न हुई, वॾा सल्तनतूं उते क़ाइमु न हुयूं, त उते वञी करे जेके गोरा विया उन्हनि गोरनि वञी उते उन्हनि खे मारे पाण ई आबाद थी विया, उनजी ज़मीन ते कब्ज़ो करे विचा नई क़ौम ठही वई, अमेरिकी क़ौम या स्पेनिश क़ौम या लातीनी अमेरिकी क़ौम या ऑस्ट्रेलियन क़ौम। हाणे इहो साॻियो मॉडल हिंदुस्तान में करणु ॾुखियो हुयो। छाकाणि जो हिंदुस्तान में तव्हां ॾिसो त करोड़नि जी आबादी हुई, हिंदुस्तान उसरियल हुयो, सल्तनतूं हुयूं। हाणे हिते अची अंग्रेज़ घणा हुआ? कुझु हज़ार अंग्रेज़ हुआ जेके असांखे कंट्रोल कंदा हुआ। गांधी चवंदो न त तव्हां जेके हिंदुस्तानी आहियो उहे जेकॾहिं हुकुम कुझु लाहियो न सभु हिकु हिकु करे त अंग्रेज़ ॿुधी वेंदो हुन में, तव्हां एॾा आहियो। पर उहे कंट्रोल असांखे करे वेठा हुआ। उहे असांखे मारे कोन पिया सघनि, जीनोसाइड करे ख़तमु न पिया करे सघनि, पर हू हिकिड़नि नवनि तरीक़नि सां जागीरदारी क़ाइमु करे या कॉलोनियल स्टेट क़ाइमु करे, इकोनॉमिक इदारा क़ाइमु करे कंट्रोल करे वेठा। इहे ॿ मिसाल सेटलर कॉलोनियलिज़म जा हुआ। हाणे जेको सेटलर कॉलोनियलिज़म आहे उनजी हिकिड़ी जदीद शकिल दुनिया में हले थी। उहा जदीद शकिल इहा आहे त पहिरियां जेको सेटलर कॉलोनियलिज़म हुयो उन में जेके धारा आबाद थींदा हुआ उहे पाण वञी धरतियूं ॻोल्हींदा हुआ, पोइ उन्हनि खे उन्हनि जो जेके पोयां सल्तनतूं हूंदियूं हुयूं उहे हिमायत कंदियूं। मिसाल के कोलंबस वञी धरती जेको आहे मोकिलियो वियो आहे, तूं धरती ॻोल्ह, उतां पोइ माण्हू आबाद थींदा विया, उनखे पोयां वरी उहे पाण हथियारबंद हूंदा हुआ। जीअं त ईस्ट इंडिया कंपनी हथियारबंद, या गोरा सेटलर मिसाल जेके साउथ अफ्रीका में विया या जेके
न्यूज़ीलैंड में विया, उहे पाण जा कटक उहे हथियारबंद हूंदा हुआ, मारींदा हुआ उतां जे माण्हुनि खे, पोयां वरी उन्हनि खे सल्तनतूं पंहिंजूं हिमायत कंदियूं, पोइ उते वरी उन्हनि नई पंहिंजी क़ौम ठाहे छॾी, असुल की माण्हुनि खे। हिते जेका जदीद जेका सेटलर कॉलोनियलिज्म आहे उनजी जेका शकिल आहे उहा इहा आहे त उते रियासतूं हिकिड़े प्लान पॉलिसी तहत उन्हनि क़ौमुनि अंदरि पंहिंजी बॉर्डर्स अंदरि, हू त पराई क़ौमुनि में बि न, तॾहिं त का क़ौमी रियासतूं न हुयूं, तॾहिं त हिकिड़ा खिता हुआ, उन्हनि ते वञी हिकिड़ियूं सल्तनतूं सेटलर कॉलोनियलिज्म आबाद कयो। अॼु जे दौर में त क़ौमी रियासतूं आहिनि सॼी दुनिया में, त हिकिड़ियूं रियासतूं पंहिंजे अंदरि हिकिड़ी प्लानिंग तहत, इंजीनियरिंग तहत कुछ क़ौमुनि जे क़ौमी मज़ाहमत खे माठो करण लाइ, उनजी कल्चरल लैंडस्केप खे ख़तम करण लाइ आबादकारी जेका कराइनि थियूं, उनखे असां जदीद सेटलर कॉलोनियलिज्म चऊं था, जेको अॼु हिकिड़े ऑस्ट्रेलियन राइटर बि हिन ते ॾाढो मां उनजो रिव्यू लिखियो हुयो त जीअं मिसाल कश्मीर में मोदी पियो करे, उन छा लाइ हू आर्टिकल 370 उन ख़तम कयो, 335A ख़तम कयो, त जीअं कश्मीर मां ॿाहिरां कटक आणे करे हिकिड़ी प्लानिंग तहत त जीअं उतां जी जेका मज़ाहमत आहे उहा माठी थिए, त जीअं कश्मीर जा जेके रिसोर्सिस आहिनि उहे पंहिंजो फुरे सघनि। ईअं ई तव्हां ॾिसो जेतोणीकि इसराइल बि सेटलर कॉलोनियलिज्म जी क्लासिकल शकिल आहे, छाकाणि जो यहूदी पाण इहा प्लानिंग ठाही हुई, पाण जूश सेटलमेंट्स जेके हुयूं उन्हनि वञी सिलेक्ट कई धरती, पोइ पोयां ब्रिटिश एम्पायर हुन जे वेठो हुयो। पर अॼु जेको कश्मीर जो मिसाल आहे, उनमें रियासत पंहिंजे बॉर्डर्स अंदरि हिकिड़नि क़ौमुनि खे क़ौमी मज़ाहमतुनि खे कुचलण लाइ उते आबादकारी करे थी। ईअं ई असां सिंध जो मिसाल खणूं था त सिंध में हुर मज़ाहमत वारे टाइम में अंग्रेज़ लिम्बर्ग जे पेपर्स में इहो लिखियो त असां सिंधु दरिया जे ओभर वारे पासे जेका मज़ाहमत हुई उनखे माठो करण लाइ 4 लख, मिसाल तौर ते ॿी हुर मज़ाहमत में सिंध जी आबादी 50 लख हुई, त 4 लख खां मथे माण्हू कंसंट्रेशन कैंप्स में कारे पाणी मोकिलिया विया सिंध जा जेके माण्हू, उन जे बदिले में वरी उते भुक्ती, पंजाबी ऐं इहे आबाद कया विया। ऐं उन में उन्हनि अंग्रेज़नि पाण पहिरीं हुर मज़ाहमत में जमड़ाऊ केनाल जॾहिं ठहियो, ऐं ॿी मज़ाहमत में ॿिन्ही मज़ाहमतुनि में उहे SSP थरपारकर जा नोट्स आहिनि ऐं हिन में लंबर्ग जा पेपर्स आहिनि। उन ॿिन्ही में हू चवे थो त असां इहो सिर्फ़ु इन करे कयो त जीअं उन्हनि खे वेड़ाए सघिजे हुननि जे ख़िलाफ़, ऐं आबादी जी डेमोग्राफी चेंज करे। तंहिं करे तव्हांखे प्री पार्टीशन वारा जेके सेटलर्स सिंध में, उहे सिंधु दरिया जे ओभर वारे पासे मिलंदा, हुन पासे न मिलंदा तव्हांखे। पाकिस्तान खां पोइ वरी उहो सिलसिलो जारी थियो आहे। ईअं ई जिंजियांग प्रोविंस में चाइना करे थो, युगोर में चाइना करे थो, त युगोर में हान चाइनीज़ जेके आहिनि उन्हनि खे एतिरो आबाद करे छॾियो अथई जो उन्हनि जे मार्केटनि ते हिननि ते कब्ज़ा आहिनि। हाणे जेके असलूकी माण्हू आहे तिबेत में ई कयो अथई, चीन बि ईअं करे थो, इंडिया ईअं करे थो, पाकिस्तान पंहिंजी क़ौमुनि अंदरि जेको आहे उन्हनि खे कुचलण लाइ ईअं करे थो, इवन इंडोनेशिया इलाही इलाइक़नि में कयो। इहा जेका सेटलर बीट था उहा इन जो जेको बुनियादी तस्वुर आहे उहो इहो ई आहे। सवाल आहे त धारी आबादकारी जा सिंध जी जॻह पाणी थधो त न हूंदो न, थधो आबादकारी जा सिंध जी जाग्राफी, सकाफ़त ऐं इक़्तिसादियात ते कहिड़ा असर पवनि था पिया? अॻिए ते थोरो मां ॻाल्हायां, तसलसल में ॻाल्हायां हिन जेके उहो इन करे थोरो मूंखे ज़रूरी थो थिए त अॼु जॾहिं अफ़गानी या ॿिया माण्हू बर्मी बंगाली हिते अचनि था त केतिरा माण्हू हिते, ऐं उन्हनि में तरक़ी पसंदि माण्हू बि आहिनि जेके चवनि था त ग़रीब माण्हू आहिनि, उते उन्हनि जे लाइ हालतूं ख़राबु आहिनि, उते उन्हनि खे रोज़गार न आहे, उते जंग मारिया था वञनि, तंहिं करे अचनि था त जिते उन्हनि खे सुकून मिले थी उते उहे रहनि। हाणे ईअं दुनिया में माण्हुनि जी अच वञु थींदी रहंदी, पुराणे दौर में हज़ारे साल जेकॾहिं पोइते वञिजे त इन्हनि सबबनि जे करे जंगियूं लॻियूं, ॿोॾियूं आयूं, ज़िलज़िला आया, कहत पिया त माण्हू हेॾां जा होॾे, होॾां जा होॾे वेंदा हुआ। पर तॾहिं रियासतुनि जो जेको आहे क़ौमी रियासतुनि जो तस्वुरु आहे हाणे 270-280 सदीअ खां इहो थियो आहे, इहो तॾहिं कोन हो
जेके माण्हू जाॾे वेंदा हुया उहे उते ई रहण जे लाइ वेंदा ऐं पोइ उते रहिजी वेंदा। जीअं अॼु जेके माण्हू हिंदुस्तान जी दावा कनि था, इन्हनि जे लाइ बि चयो वञे थो 3000 साढा 3000 साल अॻु में इहे आर्य हुआ जेके ॿाहिरां हिते आया, हाणे हिंदुस्तान हुननि जो थो थिए। हाणे तारीख़ में इहे तहक़ीक़ थिए थी रिकॉर्ड जे लाइ त बाबा कहिड़ा माण्हू किथां आया, कहिड़ा किथां आया, पर उहे जेके माण्हुनि जी ट्रांसफर थिया उहे उते जा तस्लीम कया वञनि था पिया। वधीक सुवाल इहो थिए थो जॾहिं खां क़ौमी रियासतूं ठहियूं आहिनि, नेशन स्टेट, क़ौमी रियासत जॾहिं थी आहे, माना जंहिंजूं सरहदूं मुक़ररु आहिनि, मुतयन आहिनि ऐं मुक़दस करार ॾिनी वियूं आहिनि। उन्हनि खे केरु फलांगे नथो सघे, उनखे क्रॉस करे उन्हनि ते नथो करे सघे। उन खां पोइ जेको थिए थो उन ते जदीद दौर जा क़ाइदा कानून बि लागू थियनि था। तंहिं करे अॼु जेको माण्हुनि जी थिए थी लॾ पलाण, उन खे उन अंदाज़ वांगुरु पेश करणु जेको आहे उहो या त ग़लती आहे या त बेईमानी आहे। ऐं इहो जेको मिसाल मसरूर शाह ॿुधायो वियो आहे इहे आहिनि। इन में कुझु ॿिया बि अञा आहिनि। मतिलबु आयरलैंड में अंग्रेज़ जॾहिं कब्ज़ो कयो, असांजे कब्ज़ो आयरलैंड ते बि कब्ज़ो हुयो, उते हुननि पंहिंजा माण्हू आबादकार तौरु मोकिलिया ऐं पोइ जेको हुनजो उतरियल इलाइक़ो तव्हां ॿुधंदा हूंदव, नॉर्दर्न आयरलैंड जिते इहो हले थो पियो। जॾहिं आज़ादीअ जी जंग थी ऐं मजबूरन आयरलैंड खे आज़ादु करिणो पियो त चयूं त बाबा ही इलाइक़े में त जेके माण्हू आहिनि जेके चवनि था त असां ताज सां रहण था चाहियूं, बर्तानिया सां रहण था चाहियूं, उहो अञा ताईं बर्तानिया जो हिसो आहे। हाणे बि जॾहिं IRA जी जंग हलंदी या हाणे सियासी जदोजहद थिए थी या जेको रिपब्लिक आयरलैंड आहे उते जा माण्हू जॾहिं चवंदा आहिनि त बाबा आयरलैंड खे गॾाइजे ऐं हुनजे लाइ रेफरेंडम थिए, त अंग्रेज़ चवंदा आहिनि हा रेफरेंडम थिए पर उत्तर आयरलैंड में थिए, हाणे त उते हुननि जा माण्हू आबाद सेटल थियल आहिनि। अहिड़ी तरह सां स्पेनिश सहारा जंहिंखे मग़रबी सहारा बि चइबो आहे, उते अॻु में बि माण्हू विया हुया, पर वॾे पैमाने ते जॾहिं स्पेन निकिरी वियो ऐं मराकश हुन ते पंहिंजी फ़ौजूं मोकिलियूं, वॾे तइदाद में वञनि था पिया, उहो सिलसिलो अञा हले थो पियो। उते अक़वाम मुतहिदा जी ज़ेर निगरानी तइ थी वियो 91 या 92 में त बाबा रेफरेंडम थियणु खपे। हाणे 30 साल खां उहो उते इन करे रुकियो पिया त रेफरेंडम में जेके हिते जा नेशनलिस्ट उहे चवनि था जेके हिते माण्हू रहाकू आहिनि असली उहे ई उॾजनि। जॾहिं त मराकश थिए थो त हाणे हिन वक़्तु जेके बि माण्हू रहनि था सभई उहे हुन में शामिलु थियनि। त मां इहो इन करे बि ॾिनो त अॼु जेका सिंध जी सूरत आहे ऐं जाॾे वञे थी पई, इहे शयूं उन सां लागू थियूं थियनि। जेको ख़ासि तौर हाणे कराचीअ जी सूरत हाल थींदी थी वञे पई न, ऐं इहे मुतालबात असां ॿुधूं था पिया हाणे त बाबा कराचीअ जा माण्हू, कराचीअ जा मसाला जुदा आहिनि, कराचीअ जे माण्हुनि जी राय नथी ॿुधी वञे। ऐं जेके अञा माण्हू अचनि था पिया, हाणे जेका तरीक़ो थोरो ॿुधायो शाह साहब, हिते माण्हू अचनि था पिया हाणे त ख़दशो हिनजो इहो आहे त सुभाणे जॾहिं हू सम्झनि त असां एतिरा माण्हू हिते आणे विया आहियूं उन जे ते, ऐं पोइ इहा ॻाल्हि थिए सिंधी चवंदा त कराची सिंध जो हिसो आहे, बाबा फ़ैसिलो करायो। ऐं पोइ ईअं ई ख़दशो आहे आयरलैंड वांगुरु सॼी सिंध में कराइण जे बजाए चवंदा बाबा कराचीअ जो बारे में फ़ैसिलो आहे न, तंहिं करे कराचीअ जे माण्हुनि खां पुछो। ऐं पोइ कराचीअ में इहे जेके बि ॿाहिरियां माण्हू अचनि था पिया, अफ़गानी हाणे अचनि था, सभु तव्हां ॼाणो था, बिहारी, बर्मी, बंगाली, उहो इवन जॾहिं बोस्निया में जंग लॻी त बोस्निया जा माण्हू बि हिते हज़ारनि जे तइदाद में त पका ई पका आहिनि, शायदि लखनि में हुजनि उहे बि, त भई इहे सभु माण्हू अचनि। ऐं हिते जूं जेके नस्ली तंज़ीमूं आहिनि कराचीअ जूं, तव्हां जे ॾिसंदव त उहे
शहदादकोट या उमरकोट जे आयल माण्हू जे लाइ चवंदा त इहो ॿाहिरियों माण्हू आहे, पर जेके बिहार खां बर्मा खां क़ाबूल कंदा आहिनि उन लाइ कुझु नथा चवनि। त इहो सॼो इहो आहे त माना सिंधी ऐं नॉन सिंधी मसइलो अचे, पोइ जेको चइजे त बाबा हाणे कराची त सिंधियुनि जो कोन्हे को। त इहो बि जॾहिं माण्हू चवनि था असांखे हुनजो जवाबु हुजणु घुरिजे, बाबा अॻे जेके माण्हू ईंदा त नेशन स्टेट कान ई, हाणे नेशन स्टेट पाकिस्तान नेशन स्टेट न आहे, पाकिस्तान मल्टी नेशनल स्टेट आहे। हिकिड़ो मुल्क आहे पाकिस्तान, हिकिड़ी नेशन न आहे। नेशन जा फ़ैसिला नेशन जंहिंमें थियनि, ईअं ई जीअं साईं चयो कश्मीर में तव्हां ॾिसो पाकिस्तान जा माण्हू जेके ख़ासि तौर अवाम दोस्त तरक़ी पसंदि चवंदा, सभई उहे चवंदा त इहो 370 35A थियो आहे, कहर थियो आहे, जेको ख़तमु थियो आहे। असां बि चऊं था, मां त हुनखे चवंदो ई आहियां त इहो 5 अगस्त 2019 ते हिकिड़ो हमिलो आहे कश्मीर ते, उहो सही आहे, पर उते बि त ग़रीब मिसकिन माण्हू होॾांहुं वेंदा न, बिरला टाटा या अंबानी त कोन वेंदा न होॾांहुं, होॾांहुं बि त पोइ ग़रीब माण्हू वेंदा न, त पोइ उहे वञनि त ग़लति आहिनि। सिंध में माण्हू अचनि त उहे सही आहिनि, ग़रीब मिसकिन किथे मसइला कोन्हनि। सिंध में माण्हुनि सां केतिरा मसइला आहिनि, असांजो माइर भेनर खॼी थी वञनि, माण्हू क़तल था थियनि, माण्हू गुम था थियनि, हुन जा माशी इक़्तिसादी मफ़ाद खसिया था वञनि पिया, ज़ोरीअ मज़हब सां मटाया वञनि पिया। इहे के घटि ॾोह आहिनि छा, ज़ुल्म आहिनि छा? ईअं दुनिया जी ॼण पोइ ईअं आहे त जिते जंहिंसां थिए त उहो ॿिए पासे अची वञे। त इन खे इन जदीद माना नेशन स्टेट जेके आहिनि इन जे हुन में ॾिसणु घुरिजे। हाणे माण्हू जेके ॿाहिरियां अचनि था, जेके असांजा मफ़ादनि जी ॻाल्हि अचे थी, ॾिसो दुनिया सॼी जी तरक़ी जेका थी आहे ॿहिराड़ीअ खां शहर जे पासे ॾे थी आहे। असां जेको चऊं था असांजी 5000 तहज़ीब 5000 साल जी असांजी तहज़ीब आहे, असां हुनजे सबूत में मुंहिंजो दड़ो था ॾियूं त अहिड़ो मुनज़िम तरक़ी याफ़्ता शहर असां अॼु सिविलाइज़ेशन ठहियूं ई तॾहिं जॾहिं खाना बदोश माण्हुनि जेको आहे हिकु हंधि वेही ऐं बस्तियूं आबाद करणु शुरू कयूं। पोइ जेतिरो जेतिरो उहे आबाद थींदी वियूं उहा सिविलाइज़ेशन वधंदी वई, त शहरनि ॾेई ऐं पोइ जेका तरक़ी थी आहे, जेके बि वॾा वॾा शहर लंडन पेरिस जेके आबाद थिया आहिनि, ईअं ई ॿहिराड़ीअ खां माण्हू होॾां आया आहिनि। त पहिरियों त जेको पाकिस्तान ठहियो उन खां पोइ असांजो जेको सिंध जो हिसो चइजे, तबिको चइजे, जेके शहरनि में रहनि पिया, जेके मुआशी तौर तरक़ी याफ़्ता, तालीम में तरक़ी याफ़्ता हुया, वापारु त उन्हनि जो दुनिया में मशहूरु हो, उहे निकिरी विया। उन्हनि जे जाइ ते माण्हू जेके आया उन्हनि पाण खे सिंध सां ॻंढियो ई न, त शहरनि ते उन्हनि जो कब्ज़ो थी वियो। ॿिटो असांखे नुक़सानु थियो, जेको असांजो शहरी हिसो हुयो, जेको तालीम में कल्चर में वणिज वापार में अॻिते हुयो, इहो जेको सरमाएदारी वारी ॻाल्हि वधंदी वेंदी, मां कुझु मुख़्तसर कयां जवाब खे, इन बि मरहला तय कया आहिनि न। पहिरीं आहे वापारी सां सरमाएदारी हुई, पोइ आहे इंडस्ट्रियल सरमाएदारी थी, हाणे उहा मालियाती सरमाएदारी जेको डोमिनेंट हुनजो शेप आहे उहो आहे। त उन वक़्तु दुनिया में जॾहिं अंग्रेज़नि जा एतिरा वापारी वास्ता कोन जेतिरा सिंधियुनि जा हुया, त हिकु तरफ़ उहे विया हलिया, ॿिए तरफ़ उहे माण्हू आया जेके सिंध सां पाण खे ॻंढनि पिया, शहरनि ते उन्हनि जो कब्ज़ो थियो, ऐं जेके शहरी ज़िंदगीअ जे करे माशात जा इकॉनमीअ जा ज़रिया थियनि था, उन्हनि ते बि उन्हनि जो कब्ज़ो थी वियो, जंहिंजे करे ई सिंध जी इहो जेको हाणे अॼु ॻाल्हि थिए थी त शहरी सिंध ऐं ॾेही सिंध, भई शहर तव्हां खणी आया हो छा? कराची शहर कंपेरेटिवली ॾिसबो न, उन वक़्तु 47 में बाक़ी मुल्क जो सॼो जेको अॼु पाकिस्तान आहे उन खां घणो वधीक तरक़ी याफ़्ता हो।
नया सबूत पिया आहिनि, हुन ते घणी ॻाल्हि करण जी ज़रूरत कोन्हे का। या इहो जेको मिथ हलाई वई भई सिंधी माण्हू त घर खां ॿाहिरि निकिरे ई नथो, ऐं उहा एॾी हलाई वई हुन जे ते जो माना असां बि उन खां मुतासिर थी वियासीं। असां बि चवंदा हुआसीं यार सिंधी माण्हू जेको आहे उहो त घर खां निकिरे ई कोन थो ॿाहिरि। उहे त सिंधी माण्हू आहे न जेके यमन ताईं वेंदा, अदन ताईं हेॾे वेंदा, ऐं समरकंद बुखारा तुर्की ते वेंदा, सिंधी माण्हू आहे न। ज़ाहिरा सॼी जी सॼी क़ौम हिक ई वक़्तु हिकिड़ी सतह जे ते त कान ईंदी न। उहे बि असांजो हिकिड़ो हिसो हुयो, मज़हब जे नाले ते थी विया। त जेके बि तरक़ीअ जा हाणे दुनिया में ज़रिया आहिनि उहे शहरनि सां वास्तो रखनि था पिया। आम ज़िंदगीअ जो ॾिसिजे त पुराणे दौर में जेके शयूं ॿहिराड़ीअ खां शहर ॾे ईंदियूं हुयूं, गिहु ॿहिराड़ीअ खां शहर ॾे ईंदो हो, आना ॿहिराड़ीअ खां शहर ॾे ईंदा, गोश्त ॿहिराड़ीअ खां शहर ॾे ईंदो हो, सब्जियूं ॿहिराड़ीअ खां। हाणे सभु शयूं शहर खां ॿहिराड़ीअ ॾे माण्हू वठी अचे पियो। त उन सां यकीननि सिंधी माण्हुनि जे लाइ जेके उनजी माशात आहे उन में तरक़ीअ जा रस्ता सिंध जा बंदि थिया आहिनि। हाणे इहो गुज़िरियल 25-30 साल खां सिंधी माण्हू अचे पियो, माना उनखे इब्तिदा करणी पए थी पई। शहरनि में जेको अचे थो उनजी वरी तफ़सील में मां नथो वञा। असां ॾिसूं था जेको हाणे असांजो 25-30 साल खां माण्हू आयो आहे, महिनत मज़ूरी करे थो पियो, वकालत में नौजवान हाणे अचनि था पिया। माना असांखे वरी नए सिरे हिकु तरक़ी याफ़्ता असांजो तबिको वियो हलियो, जेको वापार में उन वक़्तु हुयो। अॼु तोणी हुजे हा त उहो सनत में बि वापार खां पोइ ज़ाहिर सनत में वेंदो। जीअं चयो यूरोपीय बि पहिरीं वापारी हुआ, पोइ उहे सनत में विया, त उहो सॼो वियो हलियो। ऐं पोइ विच में तक़रीबन 20-25 साल खां पोइ वरी इहो 60 जे 70 जे ॾहाके खां असांजो उहो मिडिल क्लास ठहण या शहरनि जे माण्हू अचणु लॻो आहे। त नए सिरे खां असां कयूं था इहो। असां इन इक़्तिसादी जंग में डिस्पैरिटीअ में आहियूं असां, ऐं उन में ज़ाहिर आहे रियासत जो रोल आहे। ऐं जदीद दुनिया में जॾहिं असां चऊं था त ही मीडिया जो दौरु आहे, जीअं चयो हूंदो न कंहिं वक़्तु त आहे एटमी दौरु आहे, हाणे चयो मीडिया जो दौरु। मीडिया माना कान का ॿोली न, त ॿोली ख़ुदि जेका हिकिड़ो कल्चरल शइ आहे या माण्हुनि जे कम्यूनिकेशन जो ज़रियो ई सुञाणप ज़रिए, उन्हनि सभिनी सां गॾोगॾु हाणे ॿोली ख़ुदि इक़्तिसादात जो हिकिड़ो कमाई जो आमदनी जो ज़रियो थी आहे। जंहिं ॿोलीअ में जेतिरा घणा मीडिया जा ज़रिया हूंदा ज़ाहिर आहे उन्हनि माण्हुनि खे उन में फ़ाइदो थींदो न, उन्हनि जी मईशत उन में वधंदी न। उन ते बि ॿाहिरनि माण्हुनि जा कब्ज़ा आहिनि। इहो ई जेको हिकिड़ी शिकिल चइजे सेकुलर ॿाहिरियां जेके माण्हू आया आहिनि, रियासत जो उन में मफ़ाद आहे। ऐं ॿाहिरनि माण्हुनि खे हिते रियासत इन करे सपोर्ट करे थी ऐं कंदी उन जे में त ॾिसो था शइ जे लाइ विढ़ंदो उहो माण्हू सिर ॾींदो, मुंहिंजी शइ हूंदी उन ते केरु कब्ज़ो कंदो, मां उन जे लाइ मरण मारण ताईं वेंदुसि। ॿियो कंहिं माण्हूअ खे मुंहिंजी शइ हथु आई आहे, उन ते कब्ज़ो कयईं, उन में जेसि ताईं उनखे फ़ाइदो पियो, पर जेकॾहिं जहिड़ो वधी वियो सिर जी ॻाल्हि आई त खणी हथु कढी। ईअं थींदो आहे न। त भई सिंधी माण्हुनि जी त ही धरती आहे, ही त उनजा वसीला छॾण जे लाइ तयारु न आहिनि। ऐं उन जे लाइ हुकुमराननि सभु तरीक़ा आज़माए ॾिठा। त हाणे इन ते हू आया आहिनि त सिंधी कंहिं बि सूरत में पंहिंजी शनाख़्त पंहिंजी धरतीअ ते मालिकियत ते हथु खणण लाइ तयारु न आहिनि। उन करे ॿाहिरियां माण्हू ईंदा, उहे जेतिरे तोणी उन्हनि खे फ़ाइदो पियो कहिड़ी बि महिल ते कंप्रोमाइज़ ते अची वेंदा। उन जो हिकिड़ो मां मिसाल थो ॾियां, पठान ऐं महाजर जहिड़ो इहो 40 साल खां 45 साल खां हलंदो थो अचे पियो। उन ड्रेग में मां नथो वञा, हिकिड़ो लेटेस्ट मिसाल थो ॾियां। 12 मई 2007 ते जेको हिते चीफ जस्टिस जे अचण ते जहिड़ो थियो, मां पाण उन ॾींहुं उते हुयुसि। 4 कलाक जिते जहिड़ो हुयो शारे फैसल ते। उन में हिकिड़े पासे जेको रियासत जे पासे MKM ही
ऐं मुक़ाबले में असां सभई हुयासीं, पर सभ खां घणो उन जे मुक़ाबले में ANP माण्हू बि उनजा घणा हुआ, हथियार बि उन्हनि वटि हुया, जहिड़ा बि थिया माण्हू बि घणा उन्हनि जा हुआ। ऐं हिकिड़ो बिल्कुलु MKM ऐं ANP में हिकिड़ो यानी जंग जो माहौल थी वियो। लॻे न पियो त हाणे हे कॾहिं बि गुफ़्तगू कंदा। तव्हां अख़बारुनि जे पढ़ी ॾिसंदो उनजो 5-7 ॾींहं पोइ जो 10-12 ॾींहंनि या 15 ॾींहंनि खां पोइ अचानक ॻाल्हि आई उनजे में त ANP ऐं MKM में ठा थी वियो। किथां वियो इन जे ते आहे न थिए त ॿई हू जेके आहिनि उहे सिंध जे वसीलनि ते कब्ज़े वारा आहिनि, तंहिं करे हिकिड़ी हद ताईं उहे पाण में विढ़नि था। पर असली ॻाल्हि त इहा आहे न त जेकॾहिं ॿेड़ में था कमज़ोर थियासीं त असली धरती धणी त सिंधी आहिनि। त माना असांजे जेके माशी ज़रिया ज़मीनूं आहिनि इन ते त हाणे पुराणी ॻाल्हि आहे त जेको बि बैराज निकिता आहिनि उन ते ज़मीनूं जेके निकिरंदियूं आहिनि 80-90% उन ते ॿाहिरियों माण्हू जे क़ाबिज़ थियो आहे। अने हिन जो इहो किताबु आहे पाकिस्तान ड्रीम गॉन सोर कहिड़ो आहे ब्यूरोक्रेट रोहिदास खान जो, हू थो लिखे कोटड़ी बैराज ते मां ऑफिसर हुयुसि। पोइ हूंदो 19 ग्रेड जो हुन महिल ऑफिसर उहो पाण पंहिंजी किताब में लिखंदो त 500 एकड़ ताईं ज़मीन अलाट करण जो मूंखे हक़ हो। 19 ग्रेड जे ऑफिसर खे 500 एकड़ ताईं सुठियूं ज़मीनूं, सुठा तालीमी इदारा, सनतूं जेके माना जदीद दौर में माण्हूअ जे माशी तरक़ीअ जा ज़रिया आहिनि उहे इन ॿाहिरीं आबादकारी ऐं गवर्नमेंट जे हिन में, छाकाणि ॿिन्ही जा हक़ ॿिए सां मफ़ाद आहिनि। ॿाहिरिनि माण्हुनि खे गवर्नमेंट हिते प्रोटेक्ट करे थी, उन्हनि खे सपोर्ट करे थी, ऐं मोट में हू सिंध ते कब्ज़े सिंध जी फुड़लट में हुन जा साथारी थियनि था। सिंधी माण्हुनि जी जिदोजहद जे वक़्तु हुकूमत जा साथारी उहे माण्हू थियनि था। त असांजे लाइ शनाख़्त सां गॾु ई इक़्तिसादी जंग बि आहे जेका चइजे त घण तरफ़ी आहे, ऐं जेको हाणे तव्हां नौजवाननि खे अॻिते खणी हलणी आहे। बाक़ी भाई तव्हां ॻाल्हि आहे मुख़्तसर जे साईं कैनाल जे ज़मीनूं खपाइण जो हवालो ॾिनो, गॾी गॾु तव्हां हुन तरीक़े जे दौरान धारी आबादकारी जो बि मामलो ॾिनो। सिंध में मुनज़्ज़म नमूने सां धारी आबादकारी थी या मुख़्तसर इन ते बि थोरो इन ते जीअं साईं ॻाल्हि कई ऐं त तव्हां ॾिसो त हुर मज़ाहिमत जे दौरान असां इहा ॻाल्हि कंदा आहियूं त इहा जेका पाकिस्तानी रियासत आहे उहा ठाही बि अंग्रेज़ ऐं अंग्रेज़ जी कंटिन्यूएशन आहे, ऐं उहा ई माइंड सेट आहे हुनजो, उहो ई कॉलोनियल रियासत वारो तसवुरु आहे हुनजो, हुनजी कंटिन्यूएशन आहे। त हुर मज़ाहिमत खे कुचलण लाइ पहिरीं हुर मज़ाहिमत हुजे 1990 वारी 95 वारी, उन दौरान बि आबाद कया विया माण्हू, मुक्ति जेके आबाद कया विया उहे विड़िया हिते सिंधी माण्हुनि सां। वरी ॿी हुर मज़ाहिमत में सखर बैराज जॾहिं ठहियो, सखर बैराज ते वॾी आबादकारी थी। उन खां पोइ जॾहिं कराची जेको आहे कास्मोपॉलिटन या चइजे त मेट्रोपोल शहर या हिकिड़ो शहर तौरु डेवलप थियण लाइ वधो अंग्रेज़ जे टाइम में, तॾहिं ॿाहिरियां माण्हू आया। पर उन सभिनी जे बावजूद बि उन वक़्तु उन स्केल जी जेका आहे न धारी आबादकारी जी लहर न हुई। उहा असांखे अंदाज़ो लॻे थो त जेकॾहिं उन दौर जा असां ऑफिशियल सेंसस पढ़ूं था, जेकॾहिं 1941 जो जेको सेंसस आहे उन में ऐं बाद जूं जेके रिपोर्टूं आहिनि त कराची 1947 ताईं 70% सिंधी ऐं हितां जा जेके बलोच कम्यूनिटी आहे जेका सिंधी आहे उन्हनि जो शहर हुयो। ऐं मज़हबी तौर बि कराची जेको आहे 60-70% हिंदू मज़हब सां तालुक़ु रखे थो। 4 लख आबादी हुई 47 में कराची जी। जीअं ई पाकिस्तान ठहियो त 51 में कराची जी आबादी 13 लख थी वई, यानी 1 मिलियन माण्हू हिकिड़े शहर में सिर्फ़ु 4 सालनि जे अंदरि अची विया, यानी जेके चवंदा आहिनि न पॉपुलेशन एक्सप्लोजन थी वई हिकिड़ी।
ऐं जेको हिंदू 60 खां 70 सैकड़ो हुयो उहो वञी बचो 5 सैकड़ो, ऐं सिंधी ॻाल्हाईंदड़ या बलोच कम्यूनिटी जेका 70-80 सैकड़ो हुई उहा वञी थी वई 10 सैकड़ो सिर्फ़ 4 सालनि में। हाणे ही जेको चवनि था अॼुकल्ह डान में हुदबा बि लिखियो त बाबा ही नकबा जेको आहे अफ़गाननि सां थियो आहे न, ही नकबा त असां सां थियो न। यरूशलम जो में जेको कुझु फलस्तीन सां थियो उनखे नकबा चवंदा आहिनि। त हुननि जा शहर जेके आहिनि उहे 48 में इसराइल इहे चयो त विदिन ईयर्स हुननि खां शहर जेको आहे हाइफा शहर, यरूशलम या ॿिया जेके बि हुननि जा पोर्ट सिटीज़ आहे उहो खसिजी विया हुननि खां। उनखे नकबा चवनि था, ग्रेट ट्रेजेडी चवनि था। उहा साॻियो ई अंदाज़ सां असां सां थियो त असां खां 4 सालनि जे अरसे में शहर खसिजी विया ऐं असां उते 70 सैकड़ो मां 10% थी वियासीं। इहो वॾे वॾो नकबा जेको आहे वॾे वॾी ग्रेट ट्रेजेडी त इहा आहे। अफ़गान पनाहगीरनि जी त ग्रेट ट्रेजेडी तॾहिं थिए जॾहिं हुननि जा पंहिंजा शहर हुन खां खसिजनि न। हू त माइग्रेट थिया आहिनि पर आया किथे आहिनि। त नकबा जो जेको इहो सिमिलरिटी ठहे थी पई उहा ठहे अफ़गाननि सां नथी। जेतोणीकि असां नथा चऊं त जेके उहे माइग्रेट थिया आहिनि या जेको जंग ॾिठी आहे त उहे को मज़लूम या ग़रीब या अप्रेस्ड न आहिनि इंपीरियलिस्ट वार जा, पर जॾहिं सिमिलरिटीज़ ठाहे ॿियूं के क़ौम जूं त ईअं ठहंदियूं। इवन एडवर्ड सईद उनजो जेको एसे अथव रिफ्लेक्शंस ऑन एक्साइल, उन में हू जॾहिं माइग्रेशन ते ॻाल्हाए थो ऐं सेटलर्स जी नफ़्सियात ते ॻाल्हाए थो, एक्साइल ते ॻाल्हाए थो, त हू सिर्फ़ु 2 मिसाल थो ॾे। हिकिड़ो हिंदुस्तान जो विरहाङो, ॿियो इसराइल जो ठहणु, ऐं जेके हिते माण्हू आया आबादकार उन्हनि जो ऐं यहूदियुनि जो जॾहिं सेटलर्स थिया। यानी हुन वटि बि सिमिलरिटीज़ जेको मिसाल मिले थो हिस्ट्री में, ई 2 ई मिलनि था हुन में। त एॾी वॾी मेगा लेवल ते प्री पार्टीशन टाइम में नहीं, पर पाकिस्तान जी चइबो आहे न त हिकिड़ो जागीरदार जेतिरो ज़ालिम हूंदो आहे, कमदार वरी हुन खां 10 क़दम अॻियां ज़ुल्म कंदो आहे आरीअ ते। ही जेके कमदार हुआ इहे वरी 2-3 क़दम हुननि खां अॻियां जेको आहे हुननि कमु कयो। वरी वञणु वारे टाइम में असां ॾिसूं था जेको ज़मीन अलाट करण जी ॻाल्हि थी त पूरो कोटड़ी बैराज, गुड्डू बैराज, इन ते पूरियूं जेके ज़मीनूं आहिनि लाड़ में ही फौजियुनि खे मिलियूं। उहो छको हणे उहो अबराह किथे त उहो बि हिते पलीअ साहिबु चवंदो त तूं छका था हणनि असां हिते ॾकूं पिया था, त अलाए कहिड़ी ज़मीन वेंदी अॼु फलाणे माण्हू जे छके ते या फलाणे माण्हू विकेट वरिती था। उहा थी। वरी असां ॾिसूं था त बांग्लादेश वार में जेको आहे बिहारी आया हिते, बिहारियुनि जी सेटलमेंट थी। वरी अफ़गान जिहाद में तव्हांजो जेको तव्हां कल्चर जो क्वेश्चन कयो न, अफ़गान जिहाद में जेके कटक आया लखे माण्हू जेके हिते आबाद थिया थी, त तारिक अली हिकिड़े किताब में लिखियो आहे डुअल में त 1979 में पाकिस्तान में 10 रजिस्टर्ड हीरोइन जा पेशेंट हुआ। अनरजिस्टर्ड में बि ॿिया हुजनि, पर जेके रजिस्टर्ड जेके रिहेबिलिटेशन हॉस्पिटल में जेके पहुता। ऐं 1988 में यानी 10 सालनि अंदरि पाकिस्तान में 10 लख हीरोइन जा रजिस्टर्ड पेशेंट हुआ। हाणे इहो अथव तव्हांजो कल्चरल लैंडस्केप जो या कल्चर जो तब्दील थियणु। इन खां वधीक कहिड़ो वॾो मिसाल हुजे। हाणे इहे 10 साल में छा थियो अहिड़ो जो पूरो तव्हांजो 10 लख 1 मिलियन पॉपुलेशन तव्हांजी उहा हीरोइन जी पेशेंट थी वई। उहो हीरोइन आयो अफ़गान जिहाद में, उहो केरु खणी आयो? ज़ाहिरी ॻाल्हि उहो जेका पूरी आबादकारी थी उहा खणी आई। वरी मुशरफ वारे टाइम में असां ॾिसूं था त जेके ऑपरेशन थिया नॉर्थ में, उन्हनि नॉर्थ वेस्ट में, उहे सॼा माण्हू जेके आहिनि असां वटि आया, हिते आया। ऐं उहा शइ हिकिड़ा त इहे वाक़िया या जेके जंगू थियनि थियूं या वाक़िया या ऑपरेशन हिकिड़ा त उहे, पर हिकिड़ा त नॉर्मल रूटीन जी त माइग्रेशन आहे न। यानी जेका इकोनॉमिक माइग्रेंट्स आहिनि उनजी त का हिते रेगुलेशन या लेजिस्लेशन कोन्हे न। माना हाणे पंजाब जे माण्हू खे बीए करणी आहे, हितां जा इदारा तबाह थियल आहिनि, हू अची हितां वटि मिसाल ठाराईंदो त दादा हिते डिग्री वठां। इहा जेका माइग्रेशन आहे उनजो त कोई हिसाब किताब ई कोन्हे। त इहो जेको सॼो शइ आहे इहे जेके आहिनि असां वटि धारी आबादकारी जा जेके सिलसिला रहिया आहिनि, नतीजे में अॼु इहा सूरत हाल बची आहे जो तव्हां ॾिसो त कराची में त असां अक़लियत में आहियूं, पर पूरी जेका साउदर्न सिंध आहे उन में बि असां हाणे अक़लियत में तब्दील थियण ॾांहुं वञूं पिया। ऐं पूरी सिंध में बि असांजी सूरत हाल ॾिसूं त 58 या 60:40 जो रेशो वञी बचियो आहे। ठीकु आहे। इहो जेकॾहिं तव्हां ईअं ई सिलसिलो रहियो त ईंदड़ 10 सालनि में ईअं थी वञे त लोकल माण्हू 40 या 60 जे रेशो में अची विया, त पोइ त असांजो क्लेम जेको आहे बुनियादी चाहिनि बि इहो था त क्लेम जेको आहे उहो असां न करे सघूं त हीअ असांजी धरती आहे। पोइ चवंदा बाबा जीअं हाणे लिखनि था कुझु माण्हू त बाबा पंहिंजो लसानी
एथनो लिंग्विस्टिक कम्युनिटीज़ असां लाइ त इहो बेसिकली इहो अॻियां जी ख़्वाहिश आहे त हीअ एथनो लिंग्विस्टिक कम्युनिटीज़ थियनि। असां त अॼु बि चऊं था नेशन आहियूं, पर माण्हू डान में लिखंदा एथनो लिंग्विस्टिक कम्युनिटीज़। इहा सॼी सूरत हाल जेका आहे उहा असां सां करण जी कोशिशि आहे। माण्हू ॿुधायो न कहिड़ा था लिखनि। हा, इलाही था लिखनि साईं। साईं सवाल इन जे में रहने त इन ई ॻाल्हि खे खणंदा हलूं त यार मूंखे जे इजाज़त जो ॻाल्हि आई आहे हिते जे नौजवान वेठा आहिनि त साईं वारी ॻाल्हि जे तनाज़ुर मां ॻाल्हि खे अॻिते कयां। हिकिड़ो जिथे छॾी मसरूश आहे न, मां उतां जो ॻाल्हि खे कयां थो। हाणे कराची में त हू हाणे दावाऊं कनि था पिया त सिंधी थोराईअ में आहिनि, सिंध जे ॾाखिणे हिसे में थिए थो पियो। ख़दशो जेको आहे शायदि सिंधी बि तइदाद में बि हाणे 5 करोड़ चइनि खां 5 करोड़ त सिंधी जेके आहिनि उहे एतिरे थींदा। ऐं सिंधी बि के ईअं उन दौर में कोन्हनि के जीअं रेड इंडियन हा या ऑस्ट्रेलिया जा कबाइली आहे उन्हनि खे ईअं मारे छॾनि। मूंखे जेको वधीक लॻे थो नौजवान वेठा आहे, तंहिं करे मां इहा ॻाल्हि कयां थो त सुभाणे ही जेके डेवलपमेंट हिकिड़े त इहे गुरबत जे नाले में, जंग जे नाले में माण्हू था अचनि, ॿी वरी ही जेको डेवलपमेंट जे नाले में था अचनि, जेको तव्हां ॾिसो था हैदराबाद खां निकिरो कराचीअ तोणी हेॾां बलोचिस्तान खां वठी सिजावल तोणी, इहे जेके थियनि थियूं पियूं उन में बि 80-90% ॿाहिरियां माण्हू अचनि था ऐं ईंदा। जेके चीन धाबी जिम इकॉनॉमिक ज़ोन था ठाहिनि, अॼु खां 50-60 साल 70 साल अॻे बि जेको लेबर थियो आहे त ॿाहिरियों आयो आहे, हाणे त अञा वधीक इहो ईंदो पियो। इहे सभु ईंदा त ख़दशो इहो आहे त सुभाणे ॻाल्हि मूंखे त चवंदे तमामु ॾुखियाई थी लॻे, चवंदा आहिनि ज़बान मुंहिंजी थी थिए, पर नौजवान वेठा आहियो चवण बि ज़रूरी आहे। हक़ीक़तूं केॾियूं तल्ख़ हुजनि उन्हनि खे फेस कबो त शायदि उनखे असां कुझु करे सघूं। त बिल्कुलु ईअं मूंखे लॻंदो आहे त पोइ इज़राइल वांगुरु ॻाल्हि थिए, बाबा हाणे ठीकु आहे, हाणे जेको आहे सो विरायूं था। ॾखिणो हिसो जेको आहे इन जे में हाणे जेके ॿिया माण्हू आहिनि उनखे अलफ़ बे ॿियो जेको आहे नालो ॾियो, या ॾखिण सिंध या उत्तर सिंध करे सघे थो। सूडान 2 मुल्क थी विया, हिकिड़ो सूडान आहे, हिकिड़ो ॾखिण सूडान आहे, उहे 2 जुदा मुल्क आहिनि। बिल्कुलु इन जो तमामु शदीद ख़तरो आहे। मां इहा पंहिंजे जमायत में बि ॻाल्हि रखी आहे। अॼु मूंखे मौक़ो आयो ऐं ॻाल्हि हिते अची बीठी इन जे ते त मूं ज़रूरी सम्झो असांखे तमामु संजीदगीअ सां इन ॻाल्हि ते गौर करणु खपे। जेके ईअं आई एम सॉरी टू से, पर ईअं घर वेठे असां फेसबुक जे ज़रिए जेके सिंध जे आज़ादीअ जा ठकाव छॾियूं था, ॻाल्हि एतिरी आसान न आहे। अदा फ़लस्तीन जो ई मिसाल थो मां ॾियां। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे मसूर शाह त अॼु जो नौजवान जेको आहे उन जी वॾी अक्सरियत खे 60, 70, 50 जे ॾहाके में सिंध में छा थियो आहे उनखे त छॾियो, 90 जे ॾहाके जी बि पूरी ख़बर न आहे। ऐं उहे वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं वेठा कनि था, बसि हीअं था कयूं हूअं था कयूं। फ़लस्तीन में जॾहिं PLO ठही आहे, मुख़्तसिर तो ॻाल्हि खे कयां, ऐं उहो 65 में ठही आहे, उन वक़्तु उनजो चार्टर इहो हो त हीउ जेको इज़राइल आहे मज़हब जे बुनियाद ते ठहियलु रियासत आहे, इहा ख़तमु करे डिस्ट्रॉय करे हिते डेमोक्रेटिक सेकुलर फ़लस्तीनी रियासत क़ाइमु करणु, जंहिंमें मुस्लमान, क्रिश्चन, यहूदी सभु रहनि। इहो उनजो चार्टर आहे। ऐं उन खां पोइ उन जे हासिलात लाइ PLO ऐं उन में जेके जमायतूं उन्हनि छा जिदोजहद कई आहे उन जी तफ़सील में वञण जी ज़रूरत न आहे। केतिरनि नौजवान खे हूंदी ख़बर न हुजे त पढ़ो। वियतनाम जी पंहिंजी जाइ ते ॻाल्हि आहे या अलजज़ाइर जी, पर हिननि जी बि घटि न आहे। हवाई जहाज़ अॻुवा हिन दौर में थिया, उहा त घणनि माण्हुनि खे ख़बर आहे, पर इहा माण्हुनि खे घणी ख़बर कोन हूंदी त बहिरी जहाज़ बि अॻुवा थिया। मतिलबु हिकिड़ो मिसाल थो ॾियां, ॿियो उन्हनि छा छा न कयो। हुनजे बावजूदि, एॾी जिदोजहद जे बावजूदि 89 में
उन ई PLO जी नेशनल काउंसिल जेका माना पार्लियामेंट एग्ज़ाइल चइबी आहे, जॾहिं उहे ट्यूनिस में सेटल्ड आहे, उते 4 या 5 ॾींहंनि जे बहस मुबाहिसे खां पोइ हुननि पंहिंजे चार्टर खे तब्दील कयो ऐं उहे 2 स्टेट सॉल्यूशन थिया। त ठीकु आहे, हाणे इज़राइल खे असां मञूं था, असांखे बि मञियो वञे 2 स्टेट। उन खां पोइ PLO न ते आई 2 स्टेट सॉल्यूशन ते। मां काफ़ी साल पंहिंजे जमात वारनि जेके आॾो बि रखी त असां कहिड़ियूं ख़बरूं था कयूं, ॻाल्हि सिंध जी आज़ादी कयूं था, असां हुन जे लाइ कयूं छा था। असां एॾी जिदोजहद करण जे बावजूदि ऐं केॾा माण्हू उते हुया। एडवर्ड सईद हुनजो हुन एग्ज़ाइल पार्लियामेंट इन एग्ज़ाइल जो मेंबर हो। डॉक्टर हबास जहिड़ा माण्हू, यासर अरफात, अॼु बि उन्हनि जी 2nd रैंक जी, मां चवंदुसि आई एम सॉरी टू से, वरी बि केरु घटिताई न सम्झे, जेका फ़लस्तीनी 2nd रैंक जी हुनजी क़यादत आहे न, असां मां पाण खे असां उनजे बराबरि नथा अचूं पिया। जॾहिं मुज़ाकरात थिया उन्हनि जा, त हनान अशरफी जेका हीअ जेका सॼी दुनिया सां ॻाल्हियूं पई करे, डिप्लोमेसी करे पई, हाणे बि कॾहिं पढ़ंदा हुओ त हुनजा, उहा हुन 2nd रैंक जी क़यादत हुई ऐं जिदोजहद बि एॾी कयूं। उनजे बावजूदि सूरत हाल उते वई त मां इहो चवंदो आहियां त ईअं न थिए त सुभाणे असां पोइ ईअं चऊं त हाणे ठीकु आहे, भला असां हेॾां कुझु छॾियो, असांखे हिते रुॻो रहण जो, सुकून सां रहण जो। मां वरी बि तव्हां माज़रत थो वठां कंहिंजे जज़्बात खे ॾुखु लॻो हुजे, पर हक़ीक़तुनि खे फेस कबो, अॼु खां ॾिसबो त शायदि असां उनजो कुझु असां करे सघूं। बहितरीन। लास्ट सवाल आहे उहो कंबाइंड सवाल हूंदो, तव्हां मुख़्तसर हीअ सॼा ख़दशा असां पंहिंजा ॿुधाईंदा पिया ऐं इहो बि ॿुधाईंदा त धारी आबादकारी सां असांजी सकाफ़त, सियासत, इक़्तिसाद जो असर पवनि था। पर काउंटर में हिकिड़ो नैरेटिव अचे थो, असांजी हिन ॻाल्हि खे जी बुनियाद ते असांखे नसल परस्त चयो वञे, छो जो रेफ्यूजीज़ खे त दुनिया लेवल ते मज़लूम डिक्लेयर कयो आहे, तव्हां मज़लूमनि जे ख़िलाफ़ जेको आहे आवाज़ उथारे था पिया। रेफ्यूजीज़ जी मज़लूमियत खे बि ॾिसंदे ऐं सिंध जे केस खे बि ॾिसंदे असांखे सियासत कहिड़े क़िस्म जी करणु घुरिजे ऐं सिंध जो मौक़िफ़ छा हुजे हिन बुनियाद ते। हाणे इन खे सिर्फ़ु उसूली ॻाल्हियुनि खां अॻिते वधाईंदे असां अॼु जी हालतुनि खे टच करे कंदासीं न सिंध में जेकी, छाकाणि त इहा ख़ासि करे हिकिड़ी मुहिम हली आहे सरकार जो, त जेको कुझु असां सां कयो आहे, पर ॿिया माण्हू हिते जेके इंसानी हक़नि जे नाले में, तरक़ी पसंदीअ जे नाले में, जिन मसरूर शाह इशारो कयो त उहे हाणे क़ौम बि नथा चवनि। अफ़सोस आहे, अॻे असांजा बहस थींदा 70 जे ॾहाके में, जेके कम्यूनिस्ट धुरियूं हूंदियूं हुयूं, सुठा बहस थींदा हुनजे में, त असां चवंदा हुआसीं नेशन, तो चवंदा हुआ त न नेशनलिटीज़ हलंदा सही, असां हुनखे चवंदा हुआ नेशनलिटीज़ छो, सिंधी नेशन आहे। हाणे से नेशनलिटीज़ न, हाणे एथनिक पेरीफ्रीज़ या एथनिक माइनॉरिटीज़ असां थी विया आहियूं उन्हनि जे नज़र में। त उहे बि रिफ्यूजीज़ जे मामले में मां तव्हांजी ॻाल्हि ॾिसो अचां, रुॻो हिकु ॿ ॻाल्हि वाखण था चइबो आहे। अक़वाम मुतहिदा जो चवणु आहे रिफ्यूजी जे बारे में, ऐं इहो इंटरनेशनल लॉ आहे, त उन्हनि जे मर्ज़ीअ खां बग़ैर उन्हनि खे वापसि न कयो वञे। पर उन ई जेको UN जूं शयूं हिन रिफ्यूज़ जे बारे में ॿियूं ॻाल्हियूं नथियूं हिते कयूं वञनि। बाबा जेके उहे जंग जे नतीजे में अचनि, उन्हनि खे कैंपुनि में रखिबो आहे, उन्हनि खे सरहदनि जे भरिसां रखिबो आहे, ऐं उन्हनि जी निगहदाश्त अक़वाम मुतहिदा ऐं उन्हनि कंसर्न कंट्रीअ जी ज़िम्मेवारी हूंदी आहे। हीअ त हिते हिन समाज में घिरी आया आहिनि, उन जे ते उन्हनि मिल्कियतूं ख़रीद कयूं आहिनि, उन्हनि मिल्कियतुनि ते कब्ज़ा कया आहिनि। मां हिकिड़ो तव्हांखे मिसाल थो ॾियां, मां सुबुह जो वॉक कंदो आहियां हितां रोड सां, त वॾी 1.5 किलोमीटर में या नर्सरी आहे। हिकिड़े ॾींहुं मां सुबुह जो जीअं वियुसि उन जे ते, त उन जो सॼो उन जो गमला, इहे कुंडियूं जेके आहिनि उहे भॻियूं फिरियूं पियूं हुजनि उन जे में,
वियुसि त को माण्हू कोन मोटियुसि, हुते माण्हू बीठो, उन खां मां पुछियो त हीउ छा थियो? चई ईअं हिकिड़ो 15-16 सालनि जो छोरो कार ते आयो राति जो, सो बसि हुनखो निकिरी वई, इहे सॼो हिन में काहे पियो या थी वई। मां चयो केरु हुयो? चई साईं हेॾां पहिरियों मद्रास चौक सरबा, हुते पठाण बि आहिनि, पाण हितां जा बि आहिनि, अफ़गानी बि आहिनि, असांजे लाइ त सुञाणणु ॾुखियो आहे। सो चई उन जो आयो, उनखे असां झलियो त भाउ माइटनि पंहिंजनि खे घुराए, उनखे उन्हनि फ़ोन कई, 50-60 ॼणा गाॾियुनि में अची विया। मां चयो पोइ छा थियो? चई मूं चयो हाणे बाए ख़र्च। चई छा थियो? तूं चयो असांजे छोकिरे खे झले वेठो आहियां, तुंहिंजो घणो 20-25 हज़ार ख़र्च थो अची, वठि त वठी ईंदा। मूं चयो हाणे मुंहिंजो त लखनि जो थियो आहे। चई लखनि जो तूं पंहिंजे पीउ खां वञी वठिजांइ, 50 ॼणा हथियारनि सां, मां छा कयां? विया हलिया। माना इहो हिकिड़ो नंढिड़ो मूं मिसाल ॾिनो त उन्हनि हिते जेकी कुझु कयो आहे, वरी तव्हां चवंदो तव्हांजो वक़्तु थो वञे, इहा ॻाल्हि असां हिते साईं जेम्स जी सालगिरह को जलसो कयो 2001 जी ॻाल्हि आहे। उन में तॾहिं पूनम हुई त असां पूनम जी क़यादत खे सॼो अजमल खटक बि हुयो, महमूद खान अचकज़ई बि हुयो, लाला अफ़ज़ल खान बि। उन खां हफ़्तो खनि अॻु में अजमल खटक सिंध जो, ख़ासि करे लोअर सिंध जो दौरो कयो हो। उन में हुन तक़रीरुनि में चयो हो, जेको अख़बारुनि में छपियो हो, त मां पठाणनि खे चवां थो त अचनि हिते, सिंध जूं इहे वीरान ज़मीनूं पियूं आहिनि, इन्हनि खे अची आबाद कनि। तव्हां बिलीव कयो, मूं ते हुननि जी मौजूदगीअ में ई उते इहा ॻाल्हि चई। मां चयो इहा ॻाल्हि क़ाबिल क़बूल न आहे असांजे लाइ। माण्हू जेकॾहिं हिते अचनि था, हिते रहंदा, पोइ उन्हनि खे ॿी शनाख़्त छॾणी पवंदी। सिंधी थींदा ऐं उन में अरसो लॻंदो, नसुल लॻंदा, उहो अरसो 30 साल 40 साल, उन में जेकॾहिं उहो सिंध जे धरतीअ खे क़बूल कंदा, पंहिंजे सां आया आहिनि अॻ में माण्हू, पोइ त उहे हक़दार हिते थी सघनि था शहरी जे हक़नि जा, उन्हनि जा। न त असां हिनखे इहो कब्ज़ेगिरी सम्झंदासीं। त उन्हनि जा इहे धंधा हलनि था। मूं इहो पियो चयो त इहे जेके आया आहिनि रिफ्यूजी, जिन जी सिर्फ़ु इहा ॻाल्हि हिकिड़ी कई थी वञे त उहे वीचारा रिफ्यूजीस आहिनि, वीचारा मारियल आहिनि, उन्हनि जा बि हिकिड़ा हक़ आहिनि। जेकॾहिं उन्हनि जी तव्हां मुखालफ़त था कयो त तव्हां नसुल परस्त आहियो, त उन्हनि जे लाइ इहे बि शर्त आहिनि त उन्हनि खे कैंपुनि में रखो, उन्हनि खे पंहिंजे सरहदुनि जे भरिसां रखो, ऐं उन्हनि खे मिल्कियत उन ख़रीद करण जो हक़ु न आहे। उन्हनि खे वोट जो, हिते उन्हनि वोट था वठनि, हिते उन्हनि शनाख़्ती कार्ड ठाहिराया आहिनि, हिते उन्हनि ते जॾहिं असां दाऊं कंदा रहिया आहियूं असां न, उन वक़्तु इहे इंसानी हक़नि वारा या इहे तरक़ी पसंदि ख़ामोश आहे। उन वक़्तु उन्हनि खे को इन में मसइलो न पियो नज़र अचे त इहे रिफ्यूजी भई इहे जेके आहिनि दुनिया जे मञल उसूलनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी था कनि, हिते घुसी आया आहिनि, कब्ज़ा था कनि, रोडनि रस्तनि ते कब्ज़ा कयो वेठा आहिनि, इन्हनि ते नदी नालनि ते कब्ज़ा कयो वेठा आहिनि, मिल्कियतुनि ते कब्ज़ा कयो वेठा आहिनि, हिते जा शहरी थियो वेठा आहिनि। उन ते हिते जा पासपोर्ट वठी दुनिया जे ॿियनि मुल्कनि में वञनि था, दहशतगर्दी वञी कंदा। हितां इहे जेके अफ़गानिस्तान मां हिते आया, वरी हितां उहे थी वरी सीरिया ऐं यमन में वरी उते वञी विया। उन महिल इंसानी हक़नि वारा या इहे तरक़ी पसंदि कुझु ई कोन्हे पिया चवनि, बाबा इहे बदमाश हितां जा विया आहिनि, इन्हनि खे कढो हितां। छो त ॻाल्हि इहा थी थिए त फिरीगिरी ॻाल्हि उते थी अचे, धरती वासी ऐं ॿियो माण्हू, ॿियो चवंदा आहिनि हंधि उहो सड़े जिथे बाहि ॿरे। तमामु सुठा ह्यूमन राइट्स कमीशन में ॾाढा भला माण्हू वेठा आहिनि, इलाही भला माण्हू आहिनि, दोस्त आहिनि, असांजा बुज़ुर्ग आहिनि, पर उन्हनि जी धरती नथी वञे न। सूर जेको असांखे थींदो उहो उन्हनि खे न थींदो, उनजे करे उन्हनि खे रुॻो उन्हनि जो दुख थो नज़र अचे, जेको अॼु थो थिए, जेको उनजे पोयां आहे उन्हनि खे नथो नज़र अचे। मां सम्झां थो त हिन सवाल जो जवाबु साईं मुफ़स्सिल ॾेई छॾियो। मां सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि रखंदुसि। हाणे हिकिड़ो हिते सेशन थियो हुयो जंहिंमें फैमिनिस्ट अॻवान लायर आहे अमीर अशफाक, उनजो हिकिड़ो सेशन हुयो। तो उनमें हुन इंटरनेशनल कानून जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई ऐं वरी हुन शर्त लागू करे छॾियो छोकिरनि जेके नौजवान आहे त सियासी गुफ़्तगू, ॻाल्हि सियासी हुजे पर हुन चयो सियासी गुफ़्तगू न आहे करणी, मूंखे सिर्फ़ु कानून मां ॿुधायो, इंटरनेशनल कानून ऐं पाकिस्तान जे आइन मां। त बाबा हीअ जेका आहे
एक्चुअली उनजो बाबा हेबियस कॉर्पस जो हक़ इलीगल डिटेंशन जे ख़िलाफ़ जेको हक़ आहे उहो हक़ उन्हनि ते लागू थिए थो। उहो तव्हां इलीगली डिटेन करे वेठा आहियो, उन्हनि खे इलीगली रियासत डिटेन थी करे, या जेको आहे उन्हनि खे मर्ज़ी खां सवा जेको कढियो थो वञे, उहो जेको सॼो मामिलो आहे उनखे जेको आहे सॼी वायलेशन थी रही आहे, त उन जे ख़िलाफ़ जेके ॻाल्हाइनि था या उन था उहे त रियासत जे मौक़िफ़ सां ऐं इन जी कानून जी जेका भञकड़ी थी रही आहे उन जे लाइ बीठा आहिनि। त उते मूंखे थोरो मौक़ो मिलियो त मां उनखे इहा ॻाल्हि कई त UNHCR UN जा कानून रुगो इहे कोन्हनि, इलाही आहिनि। इन ई कानून में जेको उहो त साईं ॿुधायो त रिफ्यूजीज़ जा कहिड़ो स्टेटस हूंदो आहे दुनिया में, त उहे बॉर्डर एरियाज़ ते रखिया वेंदा आहिनि, उन्हनि खे शहरियत जो हक़ कोन हूंदो आहे, उनजी प्रॉपर्टी जो हक़ कोन हूंदो आहे, उहे मिक्स नथा थी सघनि पॉपुलेशन में, ऐं उहे तेसिताईं रिफ्यूजी आहिनि जेसिताईं उन्हनि जी होम कंट्री में टेक्निकली वॉर लाइक सिचुएशन हुजे। हींअर अफगानिस्तान में लीगल सेंस में वॉर कोन्हे, छाकाणि जो फॉरेन ऑक्यूपाइड पावर जेको आहे उहो उते मौजूदु कोन्हे। रिजीम ख़राबु आहे, पोइ रिजीम त असांजी बि ख़राबु आहे, रिजीम यमन में बि ख़राबु आहे, रिजीम जेको आहे ईरान में बि ख़राबु आहे। पोइ असां भला हलूं ऐं भला उन रिजीम खे चेंज भला केरु कंदो, उहो असां करे ॾींदासीं छा? उहे हितां वेंदा त रिजीम चेंज कंदा न, वेंदा ई कोन त रिजीम केरु चेंज कंदो आसमाननि जी। त हिकिड़ो त इहो UNHCR, पर मां चयो त ॿियो जेको इंटरनेशनल कानून आहे त UN जा जेके बिल ऑफ राइट्स कन्वेंशंस जेके आहिनि 60s वारियूं, उन में जेको सेल्फ डिटर्मिनेशन आहे उन में रुगो राइट टू स्टेटहुड कोन्हे, उहो त आहे ई आहे, पर का बि कुवत कंहिं बि क़ौम सां कुझु अहिड़ो करे जंहिंसां हुनजो क्लेम टू टेरिटरी ऐं क्लेम टू स्टेटहुड हर्ट थिए, उहा उनजी वायलेशन आहे बिल ऑफ राइट्स जी। मां जो इहो ई साॻियो जेको कश्मीर में करे पियो, तव्हां उन ई कन्वेंशन खे खणंदा आहियो न, त बाबा इंडिया में मोदी उन कन्वेंशन जी वायलेशन पियो करे, त उनजो राइट ऑफ स्टेटहुड खसण जे चक्कर में आहे, क्लेम टेरिटरी खसण जे चक्कर में आहे। फलस्तीन लाइ तव्हां उहो कोर्ट कंदा आहियो, त पोइ असां लाइ उहो कोर्ट चवंदा कयो त असांजो राइट ऑफ क्लेम टू टेरिटरी जेको आहे सेल्फ डिटर्मिनेशन जेको आहे उहो वायलेट थो थिए। हाणे मां चयो जेकॾहिं तव्हां हक़ीक़ी तरक़ी पसंदि आहियो या हक़ीक़ी उहो उन जेको आहे औरत जो मामिलो न आहे, पर जेके बि अहिड़ा माण्हू जेका इहा ॻाल्हि कनि था त जेकॾहिं उहो सिलेक्टिव न हुजे, हा तव्हां रिफ्यूजीज़ जा हक़नि जी ॻाल्हि कयो, पर वरी जेके ॿिया मुतासिरीन आहिनि, ॿिए जेके मज़लूम क़ौमूं आहिनि, उन्हनि जी बि जॾहिं ॻाल्हि कयो त पोइ असांखे ॻाल्हि सम्झ में ईंदी त बाबा तव्हां वाकई ह्यूमन राइट्स जा, तव्हांजी ह्यूमन राइट्स स्ट्रगल कंसिस्टेंट आहे, सिलेक्टिव कोन्हे। ही सिलेक्टिव ह्यूमनिटी आहे, ठीकु आहे, जेका कुझु माण्हुनि ते लागू थिए थी, कुझु माण्हू हुन में जेके आहिनि उहे अचनि ई कोन था। ईअं ई जीअं मिसाल तौर ते यूक्रेन ते इहो ईअं ई आहे, जीअं यूक्रेन ते रशिया जॾहिं हमलो करे त अमेरिकी सदर चवे त बाबा ही राइट ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन, राइट टू सोवरेनिटी जेका आहे उहो ख़तम पई थिए, वार क्राइम उहो इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस वारंट थी कढे प्यूटन ते, अदा सही थी करे। पर उहो ई जॾहिं इसराइल फलस्तीननि में जेको नेतन्याहू करे थो, ICC जेका इंटरनेशनल कोर्ट ऑफ कढे न हींअर वारंट इसराइल जे जेको प्राइम मिनिस्टर कोन कढंदी, अमेरिकी सदर जी बि ह्यूमनिटी आहे, अमेरिकी सदर बि इंसानी हक़नि में मञे थो, पर उहा सिलेक्टिव अथसि, ठीकु आहे। त पोइ ही बि मञनि था, पर हिननि जी बि सिलेक्टिव आहे। असां चऊं था इंसानी हक़ भला भली शइ आहे, पर उहा सभिनी ते हुजणु घुरिजे। या जेका ब्रिटेन हुनजी चई न इज़राइल जी, छो रुगो चयो ख़ुदि अमेरिका जी आहे। जॉर्ज बुश जॾहिं इराक में वियो, उन त अक़वाम मुतहिदा जी इन राय बि करे अक़वाम मुतहिदा हिकिड़ी करारदाद पास कई त फ़िलहालु उन ते हमले जी ज़रूरत कान्हे का, ऐं उन में चयईं त जेकॾहिं ॿीहर ज़रूरत पई त उन जे लाइ ॿी करारदाद पास कबी। उहा ॿी करारदाद पास थियण जो इम्कान न ॾिसी बुश बग़ैर उन करारदाद वञण जे इराक ते हमिलो कयईं, त उन ते बि क्रिमिनल थिए हा न, पर उहो ई आहे साम्राज्य ते जेका आमतौर ते असां जेॾी महिल रेफ्यूजी जी ॻाल्हि कंदा आहियूं त ॿियो नैरेटिव ॿुधण में ईंदो आहे त पार्टीशन खां पोइ जेके आया हिंदुस्तानी, हुन जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे, इन जो तव्हां कीअं जवाबु ॾींदो? ॾिसो, इन ते साईं जो मां सम्झा थो ॻाल्हाए, पर मां
जेका सम्झा उन मुताबिक़ मां ॻाल्हि रखंदुसि त हिकिड़ो त सिंध क़ौमी इतिहाद जे अंदरि इहा ॻाल्हि थी त 1954 खां पोइ जेके बि आया उन्हनि खे असां धारियो तस्लीम कयूं था, छाकाणि 54 खां पहिरियां जेके आहे उहे मुस्तक़िल आबाद थी विया। इहो त असांजो उसूली जेको मौक़िफ़ सॼी क़ौम सिंध क़ौमी इतिहाद जो हुयो। हिंदुस्तान खां माइग्रेशन जेका पहिरियां थी उहे हिते हाणे उतां जा सेटल थी विया, उहे हाणे हितां जा परमनेंट सेटलर्स हाणे आहिनि कोन, बल्कि परमनेंट हितां जी आबादी आहे। उन खां पहिरियां जेके पार्टीशन खां पहिरियां जेके आहे मिसाल पंजाबी सेटलर्स उन्हनि खे हाणे सिंधी क़ौम जो सम्झूं था। पर इन में बि हिकिड़ी अहम शइ आहे त उसूली तौरु ज़रूरी न आहे त असां इन मौक़िफ़ सां बि हुजूं, इनखे बि रीथिंक करण जी ज़रूरत आहे। मामिलो इहो आहे त असां आख़िर धरती धणी या सिंध जी परमनेंट आबादी कंहिंखे था चऊं ऐं धारियो कंहिंखे था चऊं। पहिरियां जॾहिं इहा सम्झंदासीं न त पोइ पाण सभु क्राइटेरिया हिकिड़ी सेट करे वेंदासीं। परमनेंट उहो आहे जंहिंजो हाणे सिंध में जीअण मरण हिते थी चुको आहे, पोयां रूट्स हुनजा ख़तम थी चुका आहिनि। जेको कमाए थो उहो हिते ख़र्च थो करे, हिते ई मरे थो, ऐं सिंध जी जेका क़ौमी तशख़ुस या सियासत या मफ़ाद आहे उन सां गॾु बीहे थो, उनखे असां सिंधी माण्हू चऊं था। उहो सिंधी ॻाल्हाईंदड़ भले न हुजे, भले पछाण छो न हुजे, उहो बसि हरमत सिंधी जेको आहे उहो या उस्ताद मंज़ूर अली ख़ान जेको आहे उहे ॻाल्हाईंदड़ जेके आहे जेको आहे कल्चरली सेंस में त उहे सिंधी कोन हुआ न, पर सिंधी असां वॾा हीरोज़ सूरमा आहिनि असांजा। त इहा आहे डेफिनेशन। हाणे जेको इन डेफिनेशन ते नथो लहे, हिते रहे थो पर लिंक पंहिंजी अञा खोॾा रखी वेठो आहे के ॿिए मुल्क में या ॿिए क़ौम में, कमाए हितां थो खणी ओॾे थो वञे, वरी हिते लसानी बुनियादनि ते कॉन्स्टिट्यूएंसियूं ठाहे करे सियासत करे थो ऐं सिंध जी सियासी मफ़ाद सां गॾु नथो बीहे, उहो असां लाइ धारियो आहे। ऐं उन सां गॾु बीहंदड़ जेको सिंधी आहे उनखे बि असां सिंधी क़ौम जो कोन था सम्झूं। त इहा असांजी क्राइटेरिया आहे। हाणे इन क्राइटेरिया खे रखी करे तव्हां जेका बि आबादकारी आहे उनखे तव्हां ॾिसो त पोइ तव्हांखे ॻाल्हि सम्झो। उर्दू स्पीकर आहे 54 खां पहिरियां जेके आया या इवन बाद में जेके आया जेके हाणे हिते सेटल थी विया आहिनि, उर्दू स्पीकर हुजनि, पंजाबी हुजनि या को पठान हुजे, जेको हिते सेटल थी वियो आहे ऐं उन पोयां लिंक्स छॾे ॾिना आहिनि, सिंधी क़ौम खे ओन करे थो, असां उनखे मुस्तक़िल आबादी सिंध जी सम्झूं था। लेखे इहो ई आहे। हाणे हाल ही में ॾिठो सिंध जी हज़ार एकड़ ज़मीन लीज ते ॾिनी वई कोई कंपनी खे, उनमें असां ॾिसूं था सिंध जी कॉम्प्रेस कया नथा आहे, उनजो किरदारु नज़र नथो अचे थो। अहिड़े हवाले सां असांजो किरदारु छा हुजे? यार इहो त वॾो सुवालु आहे, इन जो जवाबु ॾाढो वॾो थींदो। इन जो हक़ीक़ी जवाबु लहण जे लाइ असांखे सॼी क़ौमी तहरीक ते नज़र विझणी पवंदी, उन जी बनावट ते पवंदी, उन जी इर्तिका ते असांखे नज़र विझणी पवंदी। हाणे तव्हां चवंदव त यार या त घुरायोसीं हिनखे ऐं जेको आहे सो अहिड़ियूं ॻाल्हियूं थो कढे जो चओ त वरी के माण्हू चवंदा बाबा मायूसी था फैलायो न। त थुले लेखे जेके चइजे त इहो एॾो वॾो आहे, इहो जेको वसी हिकिड़ो प्लान आहे न जंहिं ते यकू ॻाल्हाईंदा था रहिया पियो, उनजो हिकिड़ो हिसो आहे इहो। ऐं इहो त सिंपली हिननि जा पंहिंजो जेको को कानून आहे या जंहिं ॻाल्हियुनि ते मुल्क हले थो उनजे बि ख़िलाफ़ु आहे। चवंदा आहिनि न त कन खे हेॾो न वठिजे वरी कन खे हेॾो वठिजे। पहिरीं तव्हांखे यादि हूंदो कुझु साल अॻे इहा ॻाल्हि चई, सिविलियन कपिड़नि में बि ऐं रंगीन कपिड़नि में बि ॿिन्ही चयो त अरिड़हीं तरमीम जेका आहे उहा हाणे ख़तमु थियणु खपे, इन सां ॾाढो नुक़सानु थो थिए। उनजो रिएक्शन आयो, रुगो सिंधियुनि न पर बलोचनि बि पख्तून बि उन्हनि कयो। हाणे उहो उनखे ख़तमु करण वारो, उन खां बि अॻिते वधण वारो हुननि ॿियो रस्तो कयो आहे। हाणे इन्हनि सभिनी खां जेके कॉन्स्टिट्यूशनल इदारा आहिनि मुल्क जा, उन्हनि खां सुपीरियर इहो इदारो ठाहे SIFC साईं छा हाणे इहो जेको आहे सभिनी खां मथां हाणे माना इहो फ़ैसिला कंदो त मुल्क जे मफ़ाद में छा आहे, उन जे मफ़ाद फ़ैसिलनि तहत इहे वठनि था। हाणे इहो सॼो इन असांजे क़ौमी वजूद वारी वेड़ जो हिसो आहे।
ऐं बज़ाहिर मां कहिड़ो बि सबबु ॾियां, मां बि हुनजो हिसो आहियां न, कॉम्परेशन मां बि आहियां। असली हुन जी ॻाल्हि इहा आहे त मां सम्झां थो त इहो एॾो वॾो आहे, मां हिन में कुझु करे कोन थो सघां। अॼु जेको मुंहिंजो हाल आहे, मूं जेके ॿिया वञी धंधा कया आहिनि, उन जे करे इन ते को घणो आवाज़ु नथो